अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करणु न विसारियो। सोरी सिंगारे असल आशिकनि खे, लुॾिया कीन लतीफ़ चे थिया नेज़े निज़ारे, कोठियूं किनारे आणियो चाढ़े उनखे। भलारे भिड़दड़ जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 19 डिसंबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। अलाए छो ईअं महसूसु थींदो रहियो आहे ॼण त पाकिस्तान कानून जो क़ब्रिस्तान बणिजी वियो आहे। अवामी भलाई वारा कानून अलाए त कहिड़े खाते में उछलाया विया आहिनि जो हाणे किथां बि का इंसाफ़ जी उमेद त नज़र नथी अचे, पर अवामी भलाई लाइ बि कुझु नथो थिए। गुज़िरियल मुनी सदी खां वधीक अरसे खां इक़्तिदार ते क़ाबिज़ सरमाएदारनि, वॾेरनि, जागीरदारनि, सरदारनि, मीरनि, पीरनि, वॾेरनि ऐं फ़ौजी हुक्मराननि अहिड़ो निज़ाम मढ़े छॾियो आहे जंहिंमें ही मुल्क कंहिं फलाही रियासत बदिरां हिकु इंतिहाई इस्तेसाली रियासत में तब्दील थी वियो आहे। इन सूरतहाल ते रजब अली लिखे थो, पाकिस्तान जेको गुज़िरियल मुनी सदी खां वधीक अरसे खां इक़्तिदार ते क़ाबिज़ सरमाएदारनि, वॾेरनि, जागीरदारनि, सरदारनि, मीरनि, पीरनि, वॾेरनि ऐं फ़ौजी हुक्मराननि जे मढ़ियल निज़ाम जे करे फलाही रियासत बणिजण बदिरां हिकु इस्तेसाली रियासत में तब्दील थी वियो आहे। हिते आम माण्हू खे हक़ नथा मिलनि ऐं जेके कानून ठाहिया वञनि था उहे सिर्फ़ु मथिएं तबिके जे माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ, जेके कानून आवाम जी भलाई जे नाले में दुनिया खे ॾेखारण लाइ ठाहिया वञनि था उहे मुर्दा खाने में उछलाया वञनि था ऐं उन्हनि ते अमल नथो थिए। आवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ बि जेके इदारा ठाहिया वञनि था उहे बि सिर्फ़ु पघारूं खाइण लाइ आहिनि ऐं अमली तौरु को बि कमु नथो थिए। इन हद ताईं जो माहौल गदिलाइण खे रोकण वारनि कानूननि ते बि अमल नथो कयो वञे। पाकिस्तान जी तारीख़ में मुस्तक़िल तौरु हिकु अहिड़ो सिरिश्तो क़ाइमु रहियो आहे जेको आवाम जे सियासी ऐं इक़्तिसादी वसीलनि ते कंट्रोल जारी रखंदो आयो आहे। डिघे अरसे खां आवाम ऐं पोरित तबिकनि जे हक़नि लाइ हलंदड़ तहरीकनि जो बि को खड़तेर निकिरी न आहे सघियो ऐं इहा हिकु न ख़तमु थींदड़ डिघी जदोजहद बणिजी वई आहे। कानूननि ऐं पॉलिसियुनि जी ग़ैर फ़ाल हुजण जो नतीजो इहो निकितो आहे जो आवाम जी भलाई वारो नज़रियो जेको असूलनि ते ॿधल हो उहो बसि हिकु ख़्याली हद ताईं रहिजी वियो आहे। इंसाफ़ जूं अदालतूं हुजनि या पुलिस हुजे, उनजो किरदारु बि इंतिहाई दाग़दार थी चुको आहे जेको कंहिंखां बि लिकियलु कोन्हे। उहे हुकूमती इदारा हुक्मरान तबिकनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कनि था उन हद ताईं जो आलमी कानून जी पोइवारी कंदे औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि तोड़े ॿियनि इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि खे रोकण लाइ इदारनि जी शक्ल में जोड़ियल कमीशनूं बि सिर्फ़ु सेमिनार कोठाए माल मेड़ण लाइ इस्तेमालु थी रहियूं आहिनि। अहिड़ी तरह मुल्क में थोराई वारनि ज़ातियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ बि नथो कयो वञे। ज़ोरी मज़हब तब्दील करण ऐं ज़ोरी शादियूं कराइण तोड़े निढी उमिरि जे शादियुनि ते बंदिश वारा कानून बि अमल हेठि नथा अचनि। उहे कानून ॼण त सरद खाने में पइजी चुका आहिनि। रोज़ानो मीडिया अहिड़ा वाक़िया रिपोर्ट करे थी त हिंदू ज़ात जे नाबालिग नियाणियुनि खे अगवा करे या वर्गलाए मज़हब तब्दील करे ज़ोरी परणायो वञे थो ऐं उन्हनि जी का बि ख़बर नथी पवे त खेनि किथे विकिरो कयो वञे थो। 4-5 साल अॻु अगवा थियल निढड़ी प्रिया कुमारी जो बि अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। सॼी दुनिया में मौसमियाती तब्दीलियुनि जे करे ईंदड़ तबाहियुनि खे नज़र में रखंदे कानून ते सख़्ती सां अमल कयो वञे थो, पर हिते उन जी उबतड़ आहे। हिते अहिड़ा कानून बि रुॻो दुनिया खे ॾेखारण लाइ आहिनि। उन ॾिस में ठहियल इदारा बि माण्हू भर्ती करे माल ठाहिण जो कमु करे रहिया आहिनि।
माहौलियाती गदिलाण जीअं पोइ तीअं वधंदी पई वञे। कारखाननि जो ज़हरीलो मादो वाहन दरिया समुंड में छॾियो वञे थो। शहरी गंद बि वाहन दरिया ऐं समुंड में उछलायो वञे थो। उन मां अंदाज़ो करे सघिजे थो त प्लास्टिक जे थेलियुनि जे इस्तेमाल ते बंदिश वारे कानून ते अमल नथो थी सघे। गैर हुनरमंद पोरितनि जे लाइ घटि में घटि मुक़ररु कयल उजरत वारे कानून ते अॼु ताईं अमल न थी सघियो आहे। अहिड़ी तरह हारियुनि जो बि इस्तेसाल जारी आहे ऐं कंहिं बि कानून ते अमल नथो थिए। मुल्क में करप्शन जे ख़िलाफ़ कानून मौजूदु आहिनि पर अमल कोन थो थिए। जेके एंटी करप्शन इदारा आहिनि उहे पाण महा करप्ट इदारनि तौरु बदनाम थी चुका आहिनि। हर साल दुनिया खे ॾेखारण लाइ उहे करप्ट इदारा ऐं अमलदार तोड़े हुक्मरान ऐं सियासतदान करप्शन ख़िलाफ़ आलमी ॾींहं ते जलूस कढी नुमाव कनि था। मज़े जी ॻाल्हि त उहो ॾींहुं बि संदन कमाई जो हूंदो आहे जंहिंमें बैनर ऐं प्ले कार्डनि जी तयारी में वॾो पैसो ख़र्च करण जा बिल ठाहे कमीशनूं हज़म कयूं वञनि थियूं। पीढ़ियल तबिकनि जा माण्हू जॾहिं एहतिजाज लाइ रस्तनि ते निकिरनि था त मथां पुलिस हथां लठबाज़ी कराई वञे थी। अहिड़े मुल्क में छा का बहितरी जी उमेदु करे सघिजे थी? बहितरी ग़रीब तबिके जी न पर सिर्फ़ु अमीर तबिके जी थी रही आहे। असेंबलियुनि में वेठल हथ ठोकिया नुमाइंदा आवाम खे पीढ़े रहिया आहिनि। हैरत जी ॻाल्हि आहे त मुल्क अंदरि कमु कंदड़ NGOs बि सिर्फ़ु माल कमाइण में पूरियूं आहिनि। आलमी या मुल्की इदारनि खां वॾा फंड वठी पंहिंजो बब भरियो वञे थो। हक़ीक़त हीअ आहे त हीउ मुल्क कानून जो क़ब्रिस्तान बणिजी चुको आहे। हयाती जे हिन सफ़र में हक़दारनि खे हक़ बि नथा मिलनि। पाण ॼाणूं था। पाण खे इहो बि पतो आहे त शाइरनि अदीबनि खे बेवसी जूं बलाऊं कखे वञनि थियूं। ख़ूबसूरत शाइर शबीर लाखो पिणु बीमारियुनि सां जहिड़े रहियो आहे। हिकु पासे बीमारियूं त ॿिए पासे मुहांगो इलाज। हर हाल में ज़िंदगी सां निभाए ज़रूरु पियो पर बेवस बणिजी। संदसि ज़िंदगी बचाइण वारे सवाल ते इरफान अब्बासी लिखियो। शबीर लाखे खे माज़ी में ॾिठोसीं त ईअं लॻंदो हो हिकु सिहतमंद भरपूर जवानी रखंदड़ नौजवान जेको घुमंदो हो त धरती धुबंदी हुई। हाणे त ॻरीअ कंडा थी वियो आहे। गुर्दनि जी बीमारी ॾाढी ख़तरनाक आहे। जेकॾहिं हुनजो इलाजु न थियो त माण्हू जल्द खां जल्द पंहिंजनि खां दूरि बि वञी सघे थो। न रुॻो गुर्दनि जी बीमारी कातिल बीमारी आहे पर गुरबत बि हिकु ख़तरनाक बीमारी आहे जेका अंदरां ई अंदरां माण्हू खे खाई खोखलो करे छॾींदी आहे। गुरबत मां अनेक बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि ऐं गुरबत शबीर लाखे जो बुनियादी मर्ज़ थींदो पियो वञे। शबीर लाखो जेको काफ़ी जो बरजस्तो शाइर आहे तोड़ जो शाइरी जे ॿिनि सिन्फ़ुनि ते बि तब आज़माई कंदो रहे थो ऐं काफ़ी सालनि खां गुलशन हदीद में सिंधी अदबी संगत शाख गुलशन हदीद जो मेंबर बि रहियो आहे। जॾहिं त अदबी संगत जे प्लेटफार्म तां खोड़सारा इल्मी अदबी प्रोग्राम करे इलाइक़े वासियुनि खे इल्म अदब तरफ़ आणींदो रहियो आहे। काफ़ी जो ही शाइर पहिरें पंध डिघा डिघा सफ़र कंदे संगत लाइ पाण पतोड़ींदो रहियो आहे। हीउ हर वक़्तु पहिरें पंध घुमंदे नज़र ईंदो जेका संदसि सचाई आहे। हीउ हिकु मिसकिन शाइर आहे जंहिंखे केतिरा ई साल अॻु स्टील मिल बेरोज़गार खां बेदख़ल करे छॾियो। हुनजा दोस्त बि यकीन न हूंदा। हीअ असांजो बि दोस्त आहे छो त असां हिकु इलाइक़े में रहंदड़ आहियूं ऐं सुठा दोस्त आहियूं। पर अॼु जे दौर में दोस्त रुॻो खिलण महिल गॾु हूंदा आहिनि। उन करे हिन सां बि गॾिजी हुनजा दोस्त बि खेसि बांह ॿेली थिया हूंदा पर केतिरा थिया हूंदा इहो बि सवाल या निशान इन करे आहे जो हू हाणे हरणनि जी मुठ बणिजी चुको। संदसि ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदड़ सिहत तोड़ जो गणती जोगी थींदी पई वञे पर ही ख़ुददार माण्हू पाण ई झेड़े पियो। हुन कंहिं अॻियां हथ बि नाहे टंगियो पंहिंजी ख़ुदि खे तरजीह ॾींदो रहियो आहे। उन करे शायदि हिन कॾहिं बि का दांह या फ़रियाद नाहे कई जेका इदारनि ताईं पहुची सघे। सिंध जे सकाफ़त खाते जे नुमाइंदनि जी हिन ते अख बि न पइजी सघी आहे। हू ज़ाती तौर ते तमामु घणो बाइख़लाक़ माण्हू आहे। हुनजी सभिनी सां हथ ॿधण जी वाट आहे। हीउ पंहिंजे सभा में निमाणो ऐं निम्रता वारो माण्हू आहे। हिन कंहिं बि सूरत में कहिड़े बि हाल में इख़लाक़ जो दामन नाहे छॾियो। मुख़ालिफ़ बि हूंदो तॾहिं बि उन सां निवड़ी मिलण हिन जी तरबियत में शामिलु रही आहे।
ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सियासी समाजी धुरियुनि ऐं सिंध सरकार पारां हिन मिसकिन शाइर जी सार लहणु घुरिजे जेको संदसि हक़ पिणु आहे। शबीर लाखे जी हर मुमकिन मदद थियणु घुरिजे। हक़ीक़ी आर्टिस्ट जी वाहिर करे संदसि इलाज करायो वञे ऐं संदसि ज़िंदगी बचाई वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अभी ॼाणूं था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में सोचनि जी सुराण जहिड़ा ख़्याल हूंदा आहिनि ऐं जिन में ख़ूबसूरत गीत हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जंहिं मुआशरे ऐं माहौल में हुक्मरान अवाम खां लापरवाह बणिजी वञनि, पुछाणे वारो को बि अमल न हुजे, तॾहिं अवाम एहतजाजनि जा नित नवां तरीक़ा इख़्तियार करे थो। झोक शरीफ़ भरिसां स्कूल ज़बून हाल बणियल आहे जंहिंजी तइमीर लाइ हुकूमत को बि क़दम नथी खणे। जंहिं ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॻोठाणनि पोलियो फूड़ा पीआरण खां इनकार कयो त वरी गोसपुर भरिसां स्कूल जो कमु शुरू न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पोलियो मुहिम जो बाइकाट करे छॾियो आहे। हिन बाइकाट या एहतजाज सां हुकूमत ते को असरु पवे न पवे, पर पाण सोचूं था त किथे पंहिंजा मासूम ॿारड़ा पोलियो जे वर न चढ़ी वञनि। दोस्तो, हुकूमत लापरवाह ऐं लागर्ज़ बणिजी वई आहे। तव्हीं ईअं छो था कयो जो पोलियो मुहिम जो बाइकाट करे पंहिंजे मासूम वजूदनि खे हमेशह लाइ माज़ूरी जे वर चाढ़े छॾियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे दोस्तो त जॾहिं बि सचाई जा सॾ वरणाए बीहो त पोइ चूंडियल नुमाइंदनि साम्हूं बीही रहो ऐं उन्हनि खे चई छॾियो त जेसीं असांजा कमु न कंदो तेसीं ताईं ॻोठ में वोटनि जे लाइ अचण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हीं पुछाइण जी मुहिम जॾहिं शुरू कंदो तॾहिं हूअ पाण ई कमु कराईंदा। नामियारे शाइर अल्लाह बख़्श सरशार पंहिंजे किताब दीवान सरशार में लिखियो, दुनिया जी ये दिल बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण ॼाणू दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। दुनिया जा जे नाज़ खणनि था, निंड फिटे थी, ख़्वाब ॾिसनि था, तातिहाई तारी जारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। इश्क असांजो ओही वाही, इश्क असांखे राह बताई, नेमत आहे इश्क जी यारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। कान पुछा दरवेश रखनि था, केरु अचनि था केरु वञनि था, तमगरनि जी ताबेदारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। दर दर जेको आस रखे थो, भटकी टलकी लोध झले थो, इज़त पंहिंजी पाण प्यारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। मैशर मौला सख़्तु सुझे थो, तूं न ढकी ॿियो केरु ढके थो, पर्दा पोशी पर्दादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। जाम हक़ीक़ी जान जियारे ॾातर थो सरशार प्यारे, ख़ालिक बख़्शी ख़ासि खुमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। दुनिया जी ए दिल बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण न ॼाणू दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। तब्दीली ॾांहुं वधंदड़ अवामी सोच ऐं सिंध जी सियासत जे उनवान हेठि आफ़ताब सलेमान लगारी लिखे थो, सिंध जेका तारीख़ जे हर दौर में रोशन ख़्याल, रिवायतनि, इल्मु, अकुल, फ़हम, फ़िक्र ऐं तसौफ़ जहिड़नि ख़ूबसूरत तस्वरनि जो उहिञाण रही आहे ऐं साणे सिंध जे उन्ही रोशन ख़्याल सोच खे सदाईं उन्हनि तंग नज़र तबक़नि, इंतिहा पसंद रवैयनि समेत भोतारकी सोच जे पैरोकारनि पिणु तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। दरअसल भोतारकी सोच रुॻो कंहिं मख़सूस फ़र्दनि या कंहिं फ़र्द वाहिद जे रवैये न, पर उहा सिंध जे समाज अंदरि सदियुनि खां हिकु अहिड़े तंग नज़र इंसान दुश्मन सोच आहे जंहिंजूं पहाड़ूं जहालत जे पातालनि में खुतल आहिनि। हिन सोच जा पैरोकार रखवाला मुआशरे में अक्सर पंहिंजे पाण खे ॼण त ज़मीनी ख़ुदा सम्झंदे बाक़ी ख़ल्क़ ख़ुदा खे इंसानी नाहिनि सम्झंदा, पर उहो तकबुर, हठ ऐं नाम निहाद ठठ ठांगुर जो सॼो मुज़ाहिरो हुआ।
रुगो उन्हनि मिसकिन माण्हुनि खे हिसाइण लाइ कंदा आहिनि जिन जी रत ऐं सत सबब ई अहिड़ा ज़ालिम नकोर जाहिल अयाशूं कंदा आहिनि। जॾहिं त उन्हनि भूतारकी सोच जे पैरोकारनि खे समाज में खोड़े अहिड़नि हंधनि ते ॿई ॿाहूं ॿधी बीही करे पंहिंजे महाभूतारनि जे आॾो जी हज़ूरी कंदे ॾिठो वेंदो आहे त उते उहे पंहिंजो समूरो ठठ ठांगुर विसारे पंहिंजे ज़मीनी आकाउनि खे राज़ी करण कारण हर क़िस्म जो कुदो कमु उन जी ग़ुलामी जी हुज़ूरी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾियण लाइ अॻियां अॻियां हूंदा आहिनि। सिंध जे समाज अंदरि उहा भूतारकी सोच हाणे हिकु अहिड़ो त जहालत ते मुश्तमिल रवैयो बणिजी चुकी आहे जंहिं ते न त का डिग्री असरअंदाज़ थी सघे थी, न को इल्मु फ़हम फ़िक्र को सुधारो आणे सघे थो, छाकाणि त जिन माण्हुनि जी परवरिशी ज़ाहिरी ठठ ठांगुर जी हज़ूरी शख़्सी ग़ुलामी ग़रीबनि मिसकिननि पोरितनि सां अढंगे रवैये इख़्तियार करणु वग़ैरह जहिड़े माहौल में थी हुजे, जेके माण्हू नानी वेढ़े वारे निज़ाम में हर क़दम सिफ़ारिश जे बेसाखियुनि ते खणंदा हुजनि, जिन खे पढ़णु परखणु परोड़णु समेत ज़िंदगी जे कंहिं बि कम लाइ पाण पतोड़ण बदिरां पंहिंजे नौकरनि चाकरनि ते भाण घुरिजे, जेके माण्हू मुल्की इदारनि खे बि पंहिंजूं औताकूं सम्झंदा हुजनि त अहिड़नि लकीर जे फ़क़ीर माण्हुनि खां भला इहा उमेद कीअं थी करे सघिजे त उहे तालीम याफ़्ता बणिजी खेनि ख़ानदानी विरसे में मिलियल तर्ज़ ज़िंदगी छॾे फ़ज़ीलत वारी राह इख़्तियार कंदा। ईअं विरले ई मुमकिन बणिजी सघे थो, बाक़ी अक्सरियत किथे न किथे पंहिंजी तरबियत जो मुज़ाहिरो करे हिन समूरे निज़ाम खे जूते ते रखी अक़ल कुल सम्झणु लॻंदी आहे। पंहिंजे समाज में खोड़ माण्हू जेके दुनिया जे मशहूरु दरसगाहनि ते पढ़ी अची सिंध में वरी साॻी पंहिंजी सितह खां मथां भूतारनि आॾो जी हुज़ूरी करण वारी नौकिरी वरी नक जी पकाए सां करे इक़्तिदार वग़ैरह जी सूरत में पंहिंजो ॼण मुआवज़ो वसूल कंदा आहिनि, छाकाणि त उहा तालीम जेका इंसान खे इंसानी उसूलनि ऐं आदर्शनि बामक़सद ज़िंदगी जो इदराक करण जी सघ न ॾेई सघे त उहा तालीम हक़ीक़ी माना में रुगो वक़्त जो ज़ियान चइबी। तंहिं करे सिंध खे भूतारकी सोच तारीख़ जे समूरनि हमलनि खां वधीक हाञो रसायो आहे। उन भूतारकी सोच असांखां नाज़िम जोखे जहिड़ो जवान खसे वरितो, शहीद नसरुल्लाह गॾाणी जेको सिंध जे मिसकिन मारवड़नि जो बेबाक आवाज़ हो, उहो पिणु उन्हीअ बदबूदार भूतारकी सोच जो शिकार बणियो। उन नायल नानी वेढ़े ते मुश्तमिल निज़ाम खेसि शहीद करे रस्ते तां हटायो। सिंध में खोड़ सूरतनि में हीअ भूतारकी सोच अॼु बि जीअं जो तीअं पंहिंजे आब ताब सां मौजूदु आहे, जेका समूरनि नायलनि जे निज़ाम खे सिफ़ारिश कल्चर ऐं पंहिंजा नवाज़ी सां वधीक सघारो बणाए रोशन सुबुह ॾांहुं वधंदड़ हर क़दम आॾो अहम रुकावट बणिजी रही आहे। पर हाणे उहो वक़्तु परे नाहे जॾहिं सिंध जी घटी घटी ऐं ॻोठ ॻोठ में सिंध जा बाशूर नौजवान उन भूतारकी सोच खे बिना ख़ौफ़ जे ललकारींदा। हिन वक़्तु बि सिंध जी कुंड कुड़िछ में कंहिं न कंहिं रूप में भूतारकी सोच पंहिंजे ज़वाल लाइ रवां दवा आहे, छाकाणि त उहा मुदे ख़ारिज सोच आहे जेका सिंध में हर माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारणु, इल्मु अक़ल फ़हम अदब वारो रस्तो इख़्तियार करणु, इख़्तिलाफ़ राय रखणु ऐं उनखे ज़ातियात बदिरां एतिराम जी नज़र सां ॾिसणु, ग़ुलामी जी हुज़ूरी खां इनकार करणु, शख़्सियत परस्ती ऐं चापलूसी मौक़े परस्ती सां नफ़रत करण जी मुकमिल इनकारी आहे। पर हिन जदीद दौर में जिते माण्हू ॼाण जे वधंदड़ वसीलनि आधार अणॼाणाई जे अज़ाब खां आज़ाद थी रहिया आहिनि, तंहिं करे हाणे हिन जिद जे जहान में इहो ज़ुल्म जबर वहशत ऐं दहशत जो राज क़ाइमु करे खणंदड़ उहा भूतारकी सोच वधीक जटाव न करे सघंदी। भूतारकी सोच हिकु अहिड़ी उंदाही दौर जी अकासी करे थी जिते को माण्हू हक़ ऐं सच जी ॻाल्हि करे थो त उन खे सदा ऐं दीवार सां लॻाइण सुमेत खेसि इज़ाव ॾियण जी कोशिशि पिणु कई वेंदी आहे। उन अमल में हिन भूतारकी निज़ाम में हुकूमती धुरियूं इदारनि में वेठल नानी वेढ़े वारा नाहिल उहे इल्मु अकुल ऐं इख़्तिलाफ़ खां आजी आफ़ीसर शाही जंहिंखे अक्सर आम मिसकिन माण्हू सां फज़ीलत सां ॻाल्हाइण बि नाहे ईंदो, उहे पिणु हिन वहशत ऐं दहशत जे निज़ाम में ख़ौफ़ हिरास जी फ़िज़ा क़ाइमु करण में उन भूतारकी सोच जे रखवालनि सां भाङे भाईवार हूंदा आहिनि। तोड़ जो आइनी तौरु मुल्की अफ़सर शाही खे निज अवाम जी नौकरी करणी आहे, न कि भूतारनि वॾेरनि जी हुज़ूरी करणी आहे। पर हूअ पेशेवराना लिकाई लताड़े छॾींदा आहिनि। उहे सरकारी अमलदार जेके पघारी अवामी ख़िदमत जी खणनि था, पर हिते बेज़मीरी खे संगत साथ वास्तनि ज़ाती लाॻापनि जो रंग ॾेई निज़ाम खे मफ़लूज करण में
वसा नथा घटाइनि। सिंध में जॾहिं बि हिन भूतार की सोच खे जेकॾहिं को ख़तरो महसूसु थियो आहे त उहो सिंध जे उन बाशूर तबिके खां थियो आहे जेको इल्मु फ़हम फ़िक्र दरसगाह ऐं किताबनि खे उन्हीअ टके जे ज़ाहिरी ठठ ठांगुर खां 100 भेरा मथां ई तरजीह ॾेई सिंध जे वाहण ऐं वसजनि में ख़ौफ़ विरास बदिरां लतीफ़ सचल अयाज़ ऐं आकाश जी शाइरी सां प्यार मुहबत अमन बराबरी इंसानी जज़्बनि जी फ़िज़ा क़ाइमु करण जी ॻाल्हि कई आहे। अॼु बि सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में सिंध जो उहो ई बाशूर तबिको न रुॻो हिन भोतार की सोच ऐं जहाल जे निज़ाम तहत हलंदड़ उन नानी वेढ़े जे ख़ात्मे लाइ कोशिश आहे, पर उन सां गॾोगॾु उन नाकारा बणिजी वियल भोतार की सोच खे हर हंधि ललकारे रहियो आहे, छाकाणि त इल्मु उहा ताक़त आहे जेका जहालत ऐं ग़ुर्बत जे ख़ात्मे खां पोइ माण्हू खे पंहिंजी ज़ात खां अॻिते वधी करे हिन सॼे ॾुतड़ियल समाज पंहिंजे वतन ऐं धरती ते थींदड़ हर ग़ैर इंसानी अमल खे निंदण उनखे बुरो चवण ऐं ललकारण जदोजहद करण लाइ पिणु हिमथाए थी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जनरल फैज़ हमीद खे मिलियल सज़ा सियासी मुदाख़लत खे रोकण जो सबबु बणिजणु घुरिजे। इन हवाले सां नामियर साफ़ी ऐं लेखक मज़हर अब्बास लिखियो, साल 2025 मोकिलाईंदे बि हिकु तारीख़ रक़म करे वियो। अञा 26 27 आइनी तरमीम मीडिया ऐं सियासी हलकनि में बहस हेठि हुई त ओचितो इहा ख़बर साम्हूं आई जंहिं क़ौमी तौरु बैन अक़वामी सतह ते धमाको करे छॾियो त दुनिया जे ताक़तवर तरीन इंटेलिजेंस एजेंसियुनि मां हिकु ISI जे अॻूणे सरबराह जनरल फैज़ हमीद खे इख़्तियारनि जे नाचे जे इस्तेमालु ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकड़ी ऐं सियासत में मुदाख़लत जे इल्ज़ाम हेठि फील्ड जनरल कोर्ट मार्शल खां पोइ 14 साल क़ैद बामुशक़त जी सज़ा ॿुधाई छॾी आहे। हिन फ़ैसिले जा पड़ाॾा अॻे ॿुधण में अची रहिया हुआ, पर हाणे फ़ैसिलो अचण खां पोइ लॻे थो त अञा कहाणी बाक़ी आहे ऐं जेकॾहिं मामिलो अॻिते वधियो त मुमकिन आहे त घणो परे थी वञे। हिन फ़ैसिले सियासी सहाफ़ती ऐं दानिश्वरनि जे हलकनि में हिकु नए बहस जी शुरूआति करे छॾी आहे त छा इहो फ़ैसिलो सियासत में ग़ैर सियासी क़ुवतनि जे अदम मुदाख़लत जो हिकु मिसाल बणिजी सघे थो। बहरहाल इन फ़ैसिले सां मुतासिरीन फैज़ जे हलकनि में इत्मीनान ऐं ख़ुशी सम्झ में ईंदी आहे, पर जेके फैज़ जी दरबार मां फ़ाइदो वठंदा रहिया आहिनि उहे बि उनखे तारीख़ी करार ॾेई रहिया आहिनि। शायदि जेकॾहिं असांजी सियासत में अहिड़ी मुदाख़लत न हुजे हा त अॼु केतिरनि ई सियासी जमायतनि जो वजूद ई न हुजे हा, न ई अहिड़ा माण्हू सियासत में अचनि हा जेके सियासत करणु ॼाणनि नथा। जनरल फैज़ जे फ़ैसिले जा जेकॾहिं तफ़सील साम्हूं आया त अंदाज़ो थींदो त हूअ केतिरे हद ताईं सियासी मामलनि में मुलविस रहियो ऐं उहे कहिड़ा ऑफिशियल सीक्रेट हुआ जिन खे संगीन जुर्म करार ॾिनो वियो। जेसिताईं इख़्तियारनि जे ग़लति इस्तेमाल जो सुवालु आहे त बादियूं नज़र में उनजो तालुक़ु इस्लामाबाद में वाक़िअ हिकु हाउसिंग स्कीम सां ॿुधायो वञे पियो। इहो अहम सुवाल बि जवाबु तलब आहे त उन सॼे दौर में उन वक़्त जे आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो किरदारु कहिड़ो हो ऐं हू पाण केतिरे हद ताईं सियासत में मुदाख़लत कंदा रहिया। हीउ कंहिं फ़ैसिलो असांजी सियासत खे हिकु अहम संगे मील ॾांहुं वठी वञी सघे थो जेकॾहिं उनखे सियासत या सियासी मावरनि में अदम मुदाख़लत जो हिकु मिसाल बणायो वञे। मुल्क जा सियासी फ़ैसिला सियासतदाननि ऐं सियासी जमायतनि ते छॾिया वञनि। उनमें सभ खां अहम किरदारु ख़ुदि सियासतदाननि ऐं जमायतनि जो आहे, जेके कॾहिं दरबारी बणिजण लाइ तयारु थियनि था ऐं कॾहिं पाण खे मुतासिरीन सॾराइनि था। उनखां वरी बदक़िस्मती बि कहिड़ी हूंदी त असांजा सिविलियन हुक्मरान आर्मी चीफ जी मुक़ररी या नामज़दगी बाबति इहो सोचनि त जेकॾहिं फ़िलाणो अची वियो त मुंहिंजो इक़्तिदार बची वेंदो ऐं पोइ अहिड़ो बि थींदो आहे जो साॻियो चीफ अव्हां खे घर बि मोकिले छॾे। जनरल ज़ियाउल हक़ ऐं जनरल परवेज़ मुशरफ जा मिसाल असां आॾो आहिनि। साॻे रीति ISI चीफ जी मुक़ररी बि असां वटि फ्रंट पेज जी अहम ख़बर बणिजंदी रही आहे, जंहिंमां मुल्क जी सियासत जे रुख़ जो तयन करे सघिजे थो। हाणे इहो इदारनि ऐं हुकूमत जो कमु आहे त जनरल फैज़ हमीद जी सज़ा खे सियासत में
अदम मुदाख़लत जे केतिरे हद ताईं मिसाल बणायो वञे थो। ख़ैर मौजूदा हुक्मरान त पाण हिकु मिसाल आहिनि ऐं पाण खे मुतासिरीन फैज़ हमीद सम्झनि था, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान ख़िलाफ़ु मार्च 2022 में अदम इत्मीनान यानी बेइतमादी जी तहरीक जे पोयां बि जनरल क़मर जावेद बाजवा जो नालो वरितो वञे थो। वेतर त असांजी तारीख़ सियासत में मुदाख़लत सां भरी पई आहे। अॼु इमरान ख़ान जंहिं सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन जा ज़िम्मेवार बि बादियुनि नज़र में फैज़ हमीदी नज़र अचनि था, छाकाणि त हिन तकरार जी शुरूआति ख़ान साहिब ऐं जनरल बाजवा जे विच में इख़्तिलाफ़नि ऐं वधंदड़ छिकताण सां थी ऐं ॻाल्हि फैज़ हमीद जी ISI चीफ तौरु ट्रांसफर ताईं पहुती। ग़ालिबन उहा अक्टूबर 2021 जी ॻाल्हि आहे, जॾहिं ख़ान साहिब जनरल बाजवा तरफ़ां मोकिलियल समरी रोके छॾी। ख़ान साहिब जे पंहिंजे बयान मूजिबि हू जनरल फैज़ खे आर्मी चीफ बणाइणु नथा चाहिनि, पर अफ़गानिस्तान जी सूरतहाल सबबि खेनि डिसंबर 2021 ताईं रखणु चाहींदा हुआ। जेकॾहिं ॻाल्हि सियासत में मुदाख़लत जी आहे त जनरल बाजवा जे किरदार खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। भली ॻाल्हि इहा आहे त 2018 जे चूंडनि में या वरी इमरान ख़ान ख़िलाफ़ बेइतमादीअ जी तहरीक में बाक़ी वञी कुझु ॾींहं बचा आहिनि। 9 मई 2023 वारो मामिलो बि केतिरा ई सवाल उथारे रहियो आहे। नथो ॼाणा छो, पर जॾहिं खां जनरल फैज़ खे सज़ा ॾिनी वई आहे, तॾहिं खां मूंखे जामिया कराची जो दोस्त मीर हासिल बिज़न जो तमामु घणो यादि अची रहियो आहे। कॾहिं खेसि इहो बि भरम न हो त हूअ ऐं संदसि ग्रुप यानी सेनेट में अक्सरियत हुअण बावजूदि चेयरमैन सेनेट जो इलेक्शन खटी वेंदा। तंहिं करे जॾहिं इलेक्शन खां हिकु राति अॻु मूंखे फ़ोन करे अॻुवाट मुबारक ॾियण जी कोशिशि कई त खिलंदे चयाईं, यार मज़हर असांजा केतिरा ई सीनियर फैज़ याब थी चुका आहिनि, बाक़ी क़तार में आहिनि। फैज़ हमीद खे सज़ा मिली त मुतासिरीन जो ख़ुशियूं मल्हाइणु सम्झ में अचे थो, पर हिते त उहे माण्हू बि सज़ा खे इंसाफ़ ऐं कानून जी फतह करार ॾेई रहिया आहिनि, जेके काल ताईं दरबार फैज़ में रोज़ हाज़िरी भरींदा हुआ। सिंध जा वारसो अचो कराची वसायूं जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक एजाज़ ममनाई लिखियो। कराची सिंध जी दिलि आहे ऐं दिलि खां सवाइ रही नथो सघिजे। हीउ शहरु पाकिस्तान जे सूबे सिंध जी गादी जो शहरु ऐं पाकिस्तान जो सभ खां वॾो शहरु आहे। दुनिया जो 12हों वॾो शहरु आहे, जंहिंजी आबादी 3 करोड़ 30 मिलियन खां मथे आहे। उहो मुल्क जे ॾाखणे किनारे ते अरबी समुंड जे साहिल ते वाक़िअ आहे ऐं अॻु में पाकिस्तान जे गादी जो हंधि बि हो। बेटा ग्लोबल सिटी जे तौर ते दर्जाबंदी इहो पाकिस्तान जो वॾो सनती ऐं माली मर्कज़ आहे। हिकु अंदाज़े मूजिबि GDP 200 बिलियन US डॉलर ताईं आहे। कराची हिकु मेट्रोपॉलिटन शहरु आहे। पाकिस्तान जो सभ खां वधीक कॉस्मोपॉलिटन शहरु हुअण सां गॾु मुल्क जी तरक़ी याफ़्ता शहरनि मां हिकु आहे। कराची जे रहवासियुनि खे कराची आइट बि सॾियो वेंदो आहे। कराची अरबी समुंड जे साहिल ते वाक़िअ आहे, डेल्टा खां तक़रीबन 168 किलोमीटर ओतर ओलह में। कराची जी मौजूदा आबादी 30 मिलियन हुजण जी दावा कई वञे थी। कराची जी मौसम नमी वारी आहे, जंहिंजो मतिलबु आहे त ऊन्हारे में तमामु घणी गर्मी ऐं सियारे में तमामु घणी थधि न हूंदी आहे। कराची जी मौसम कॾहिं कॾहिं सख़्तु थींदी आहे। आम तौर ते अगस्त खां डिसंबर ताईं हवा में नमी 50 खां 80% हूंदी आहे। जुलाई ऐं अगस्त में शहर मानसून जे हवाउनि सां मुतासिर थींदो आहे ऐं तमामु घणो परेशान कंदड़ हूंदो आहे। आम तौर ते मौसम ख़ुशगवार हूंदी आहे। हवा में नमी जे करे गर्मी महसूसु न थींदी आहे। हिकु ख़ुशगवार अहसासु ॾियारींदड़ हूंदी आहे। कराची में रहंदड़ ऐं सफ़र कंदड़ माण्हुनि लाइ हिकु वॾी कशिश आहे। उन में समुंड हिकु अहिड़ी जाइ आहे जिते माण्हू तमामु घणी तफ़रीह करण लाइ अचनि था। मतिलबु त कराची में कारोबार जा तमामु घणा मौक़िया मौजूदु आहिनि, जंहिं करे कराची खे दुबई सॾियो वञे थो। उन करे ॿियनि सूबनि जा लखे माण्हू रोज़गार करण लाइ अचनि था। हाणे सिंधियुनि लाइ वॾो मौक़ियो आहे त पोर्ट कासिम सनती कॉरिडोर में पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइनि। कराची जा जेके इलाइक़ा पोर्ट कासिम, लांडी, बिन कासिम स्टील मिल क़ौमी शाहराह सां जुड़ियल आहिनि, उहे अॼुकल्ह पाकिस्तान जा सभ खां वधीक अहम तेज़ी सां वधंदड़ इक़्तिसादी इलाइक़ा बणिजी रहिया आहिनि, जिन हज़ारे फैक्ट्रियुनि, गोदामनि ऐं ॿियनि कंपनियुनि खे इम्पोर्ट
एक्सपोर्ट जो कमु ॾिनो आहे। सिंध खे घुरिजे त हाणे हिन पटी ॾांहुं वधीक ध्यानु ॾियनि, सीड़पकारी में बि हुनरमंदनि या रोज़गार में बि अॻिते अचनि। ख़ासि तौर ते पोर्ट क़ासिम इंडस्ट्रियल ज़ोन, लांढी इंडस्ट्रियल एरिया, बिन क़ासिम टाउन, स्टील मिल्स, पोर्ट कॉरिडोर वग़ैरह क़ौमी शाहराह ते पोर्ट ॾांहुं वेंदड़ पटी वारा उहे इलाइक़ा मुस्तक़बिल जा वॾा तरक़ी याफ़्ता ज़ोन बणिजी सघनि था। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ईंदड़ 10 सालनि में वॾो रोज़गार, वॾा कारोबार, वॾी सीड़पकारी ऐं वॾो मुनाफ़े वारो मुस्तक़बिल हिते ई आहे। जेको सिंधी हिन पटी में वक़्तु सिर दाख़िल थी वेंदो, उहो ई सभ खां वधीक फ़ाइदो खणी सघंदो। कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ अलहदाद फार्म जहानिया ज़िले खानीवाल में कोठायल जलसे आम खे अवामी वर्कर्स पार्टीअ जे सेक्रेटरी जनरल कामरेड बख्शल थले ख़िताब कयो हो, जेको असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। कुछ सिटा हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं, एक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे। स्टेज पे बैठी ईमानवारी क़यादत हकूक़ खल्क़ पार्टी, अंजुमन मज़ारिन पंजाब, इनकलाबी कम्युनिस्ट पार्टी दी क़यादत मेरी भेणा अमड़ा, मेरे मज़ारिन, मेरे किसान भाइरों, तुसां सभना को सुख सलाम होवे। जीवे किसान, जीवे असादा इनकलाबी जिदोजहद। मैं को घणी खुशी थी पई है तो मैं अपने साथियों नाल मुखातिबा तमाम दुखे वक्त जिन असादा पूरे तबका, मेहनत कश तबका अपने हालात जी गुजरेंदा पे, उन्हें च बड़ी मेरे लिए खुशी लाए कि मैं यो मेहरबानी मञींदा पिया अंजुमन मज़ारिन पंजाब जी महर गुलाम अब्बास सियाल साहब जी भी उन्हें असां दावत दी, असां तुसां खां पहुतेसीं। शेख अयाज़ दी सिंधी दा वॾा असां सिंधी दा फैज़ अहमद फैज़ आउंदी सिटाई ते पूरत ले परदेस भी सागियो, देश भी सागियो। जेका जरा मेहनत कश है, जेका उनके लाए अपना देश उनका उठाई सागी हालत है, परदेश च भी होंदी सागी हालत है। तो खबर है न पाकिस्तान की सबको वरी जेका एक्सपोर्ट है वो सस्ती मजदूरी है। असादे बच्चे, असादे भरा, असादी औलादियां वो बाहर वेंदियां, मिडिल ईस्ट च वेंदियां, किथा भी वेंदियां, उथे मेहनत करेंदियां, सस्ता पोरिया असां खां बचे। था अपने देश उथे भी असां को हक कोनी, जलीलो ख्वार होंदे से। इथा अपने देश ते अपनी धरती च बैठे से, तदे भी असादी हालत सागी। आखिदे पे हुक्मरान वडी तरक्की थी पई है, बाबा तरक्की 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 जाम बुझो से। हिकड़ा हारी हा किसान आ, वो वडी पग पा वजे पिया मेले ते, पिछे मेले तो जब गया तो ठीक है, पग चोरी थी गई, वापस आया, दोस्तों पुछ गोठ वाले पिंड वाले किथे आ, मेला घूमन गया है। आखिदा ये सजा मेला मेरी पग चोरी करने वास्ते ना तैयार किया। ये सजी रोशनी चका चौंद, ये डेम शेम आखिर भी नहीं हो, सरमादाराना निजाम, इन्हें असादी तारीफ यह रखी है हारी मना बुख। असा बुधा बाबा हारी खुशहाल तो कौम खुशहाल। हारी को जेकॾहिं तुसां अवलियत ॾिठी, किसान को तुसां अवलियत ॾिठी, मज़ारिन को तुसां अवलियत ॾिठी, वो पुखंदा पे, मेहनत करदा पे, हराम खोर कोनी तुसां वांगे। वो जमीन को समझदा पे, माहौल को समझदा पे, ओदे लाइ आसानी पैदा करो न। कंपनियां जेके अॻिची भरिया खड़ी आहिनि, उन्हां को वैसे भरेंदे असां जेके थी रहण वाले धरती धणी इंडिजीनियस मकामी माण्हू मेहनत करण वाले, असांजे घर च बुख वसदी पई। ए निजाम ते लानत होवे, इन निजाम दे रखवाले ते लानत होवे। ए बैंकां दे वारिसन, ए घण क़ौमी कंपनियां दे वारिसन, उन्हां दी वारसी करे सन। असादी वारसी असां वाप करनी पोसी। पूरे तबका, मजलूम तबका, मेहनत कश तबके को अपनी वारसी आप करनी पोसी। अपनी नगरी आप वसा तू पट अंग्रेजी थाने,
یہ بات کی دوسرے پیچھے سارے معاملے سیدھے تھی سن باقی کارپوریٹ فارمنگ کے نالے زمین کا معاملہ بابا اتنا بھی بے زمین ہاری ہو سکے کسان ہو سکے تمام گھنے ہو سکے سندھ چ 85% جو کسان بے زمین ہے وڈے وڈے جاگیردار بیٹھے جاگیردار سنگت لگی پئی ہے انہوں کا جو عام مانو ذلیل خوار ہے بہت دھرتی دھڑی وہ ہے وارث وہ ہے صوفی شاہنہ دی جھوک والی تحریک وہ بھی ہے جڑا واوے وہ بھی کھاؤں دا نعرہ بھی ہوئی ہے تو وہ جھوک بل ہلسی جھوک بلدا پہنے دھرتی تے تو سا انگریز گئے ہلے انگریز اپنے نوکر چھوڑ گئے انہوں دی ساگی کار لگی پئی ایسا ساگا ظلم لگا پہ اسا دے نظام نال برسو اسا نے جھیڑا کے ہکڑے مانو نال کونی اسا نے جھیڑا کے ہکڑے ادارے نال بھی کونی اسا دا جھیڑا انہیں نظام نالے جکو بینکاں دے مفادات کو عوام دے مفاد کو جیرے مانو دے مفاد کو متھے رکھدا پے انہاں حرام خوران دے نظام تو سر جھیڑے بابا سب جڑے اور رب دا کیا بات جاؤ فیض دی صاحب دی بھی نظام آئی نا رب سچیاں جاوے بندہ تو رگدہ میرا عالی جان نائب بھی یہی دنیا دا عالی جان بھی اثرا تھا کہ ملے ایسا کو پیچھے سودا بھی آکل جکو نہیں لیڈرشپ بھی بے باسی تو سانا بھی ہوا گلے سی میں تو سانا سرائکی جی مخاطب تھوس پنجابی جی میرے لائے تھیون ڈکھیا اردو اسا کو ونیا باہری بولی آئیے باقی یہ ساری اپنے بولی ہیں دھرتی دیں بولی ہیں سرائکی پنجابی سندھی تہذیب دیں بولی ہیں سونے جی میں تو سانا مخاطب تھوس یہ اکڑی ویڑے عوامی ورکرز پارٹی اکھابی دنیا بیان تنظیمہ جنہ دا مرد جیان عوام نالے اسا یہ ڈرو ہزم تھیڑ اڈاکو نڈیس بلوچستان ہوئے سندھ ہوئے وسیب ہوئے پختونخوا ہوئے جی پی ہوئے کشمیر ہوئے جیسا دوست آکھ گئے بابا اگچ بھی ایسا دے بڑے ایسٹ انڈیا کمپنی نال بڑے ہیں ٹھیک ہے نا ایسا دے بڑے ہیں ایسا وہ روایت برقرار رکھے سو کمپنیاں نال جھیڑا کرے سو تو سارے حرام فرق ایکڑی گال یاد رکھو آخری گال اور کو جرنیل نہ ہو سی کو جج کو جاگیردار کو سرمایہ دار نہ ہو سی آپ پیچھے بھی ہو سی اسرا نہ ہو سی تو پیچھے کچھ کون ہو سی اے اسا دے کرے اسرا نہ دے کرے نہ سے سو اپنی زمین تے اپنا حوصلہ اپنا ایمان مضبوط رکھو جدو جد زندہ آباد انقلاب زندہ آباد ہی اسی ہماری خدمت میں پیش کرے رہا واسی بخشل تھلے جو خطاب انہی تے پروگرام سوچ ویچار جو وقت پجانی تے پہنچے تھو پنج میزبان حبیب لغاری کے لیندا اجازت جڏهं پیر تڏهं خیر اواں جی سماعتن تائیں ریڈیو وائس آف سنتھ لنڈن